नाज़रीन, हाला में सिंध जी सकाफ़त पटके के उजागर करण लाइ बज़्म तालिबुल मौला जे तरफ़ां पटको ॿधण जो मुक़ाबलो करायो वियो। बहितरीन पटको ॿधंदड़ टिनि ख़ुशनसीबनि खे बज़्म तालिबुल मौला एवार्ड पिणु ॾिनो वियो। उन हवाले सां पेश आहे हाला मां नदीम मंगरियो जी हे रिपोर्ट। सिंधी सकाफ़त पटके के उजागर करण लाइ बज़्म तालिबुल मौला तरफ़ां पटको ॿधण जो मुक़ाबलो करायो वियो, जंहिंजी तक़रीब हाला वेझो ॻोठ हाजी लाल बख्श चंद में मुनक़द कई वई। तक़रीब में सरवे जमात जे रूहानी पेशवा मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमीद मां महिमान ख़ास तौर शिरकत कई, जॾहिं त सिंध जे बहितरीन पटको ॿधंदड़ 10 माण्हुनि खे बोस्किया पटका ॾिना विया। मुक़ाबले जे अमीननि फ़ैसिलेबज़ टिनि ख़ुशी नसीबनि खे कामयाब करार ॾिनो, जिन खे मखदूम जमीद मां पंहिंजे हथनि सां बज़्म तालिबुल मौला एवार्ड ॾिनो। उन मौक़े ते प्रोग्राम में आयल महिमाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुबारक ॾींदुसि चैनल जे तरफ़ां सभिनी खे। ऐं ॿियो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ऐं सिंध जे हर हिनखे सकाफ़ती प्रोग्राम खे हर हिसे खे उनखे मल्हाइणु खपे। ऐं अॼोको ॾींहुं त ख़ासि आहे, पाण त हूअं मल्हाईंदा आहियूं, हिकिड़ो ईद जो ॻाल्हि हूंदी आहे, पर इहे असांजे इज़त जूं निशानियूं आहिनि। पटको, टोपी, अजरक, लुंगी ऐं ख़वातीन जा जेके लिबास आहिनि, सूसियूं ऐं गज, इहे सभई पंहिंजे शान मान जो निशान आहिनि। इन्हनि खे मल्हाइणु खपे, ज़ोर शोर सां मल्हाइणु खपे। सकाफ़त जो ॾियारो उन जे निस्बत सां क़िबला साईं जमील ज़मा साहब जिन हिते तमामु सुठो प्रोग्राम कयो। उन प्रोग्राम में पटकनि जो प्रोग्राम हो, मुक़ाबिलो हो। उन मुक़ाबले में 1, 2, 3 जेके माण्हू मुक़ाबले में खटी आया उनमें साईं इनाम ॾिना, बल्कि ॿिया माण्हू जेके न खटी आया तिन खे बि इनाम ॾिना। अॼु खां 25 साल 30 साल ॾिसंदा त शहर में 200 माण्हू खे पटके वारा मिलंदा। अॼु अव्हांखे माण्हू को 5-10 बि कोन शहर में गॾिबा पटके वारा। इन करे सभु को इन शइ खां हटंदो वञे, इन शइ खे अहमियत ॾिजे पंहिंजे सकाफ़त खे बरक़रार रखण लाइ। त पोयां नसुल बि ॾिसनि त असांजा वॾा ही शयूं ॿधंदा ऐं उन खे बरक़रार रखंदा अचनि। वॾा जेको सेखारे विया हुआ पटको ॿधणु, ऐं हिन वक़्त जे जेके छोकिरा आहिनि असांजी टही, इन्हनि खे बि सिखणु खपे। हीअ सिंधी सकाफ़त आहे। प्रोग्राम जे आख़िर में पटको ॿधण जे मुक़ाबले में हिसो वठंदड़ समूरनि उम्मीदवारनि खे बोस्किया पटका तोहफ़े में ॾिना विया, जॾहिं तक़रीब में वॾे अंग में ॻोठाणनि, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि अजरक टोपियूं पाए शिरकत कई। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़, हाला।